नाज़रीन ख़बर शामिल करूं था ॾेहरकी मां। ॾेहरकी शहर में वधंदड़ बदअमनी, तालीम, सेहत, सफ़ाई सुथराई समेत अवाम खे बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ ॾेहरकी बचायो तहरीक जे सॾ ते ॾेहरकी में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि खां सवाइ शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाजी रैली ॾेहरकी प्रेस क्लब खां कढी वई, जेका डांड चौक ते पहुती। उन मौक़े ते बुनियादी सहूलतनि जी खोट ऐं चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही बाबति सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि हातन शर्म अॻोणे तालका नाज़िम मियां शफ़ीक अहमद, कमाल महर तोराब शर, मौलवी शरीफ शेख, इमदाद खान महर, कमाल खान रहड़, मुखी योडिस्टर लाल, रज़ा मोहम्मद महर, कामरेड मुकेश कुमार ऐं ॿिनि चयो त ॾेहरकी शहर केतिरनि ई सालनि खां बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। असां मुतालबो था कयूं त असांजे शहरनि जी खस्ता हालत आहे उहा बहाल कई वञे ऐं जेका 20 साल खां वठी 15 साल खां वठी पाणी ड्रेनेज जो निज़ाम जेको आहे उन्ही जो जंहिं सबबि शहर खंडरार जो ॾेख ॾेई रहियो आहे। हुननि चयो त ॾेहरकी शहर में तालीमी इदारा बंदि, सरकारी इस्पताल, रिफर सेंटर बणियल, रोड रस्ता तबाह, सफ़ाई सुथराई जो बहितर निज़ाम न हुअण, अमन अमान तबाह। ज़िले घोटकी जे सुनती इदारनि तरफ़ां अवामी भलाई लाइ अरबनि रुपया ॾियण बावजूदि अवामी भलाई ते ख़र्च न थियण ऐं बुनियादी मसइला हल न थियण सबबि अवाम अज़ाब में मुब्तला आहे। हुननि चयो त उन्हनि सभिनी मसइलनि जा ज़िम्मेवार हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त ॾेहरकी शहर जा बुनियादी मसइला तरजीह बुनियादी ते जल्द हल न कया विया त असीं एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं।